अदा हेड़ी पुलिस वाला हालत पे छोकरे जी बेगुनाह हो तो बेगुनाह सारे जी थी वया चोरी जी सब खां पहिरियों पाण नालो ॿुधायो पोइ मसलो ॿुधायो छा थियो? नालो मुगल खान आहे ऐं मुंहिंजे पीउ नालो बशीर अहमद सुमरो। कहिड़े मोहल्ले जा रहवासी आहियो? रत ज़रो भटावन महल। जी छा मसलो थियो? साईं असां ॾखण को कमु कंदा आहियूं फर्नीचर जो। तक़रीबन असांजो कमर सारे खां 15 खां 20 साल खां वठी असां हुनजा ग्राहक सामान खणंदड़ आहियूं। पोइ असां अॼुकल्ह जा हुनजा न आहियूं। हुनजी का चोरी थी आहे, हुन चोरीअ जे हिसाब सां पुलिस असांजे वटि असांजे छोकिरे ॾे आई। असांजे छोकिरे खे दुकान ते वठी वई आहे। उन दुकान ते वठी वञण खां पोइ जॾहिं असां थाणे ते वियासीं त बाबा असांजे छोकिरे खे तव्हां कहिड़े ॾोह में वठी आयो? चयईं त कमर सारे ऐं शम्स सारे जेको आहे सो तव्हांजे मथां FIR कराई आहे, तव्हां हुनजो सामान चुरायो आहे। असां कमर सारे ॾे शम्स सारे ॾे फ़ोन कईसीं त साईं तव्हां ग्राहक बि आहियूं ऐं तव्हां सां असांजी भाइरी बि आहे, त तव्हां असांजे छोकिरे खे कहिड़े हिसाब सां ॿुधायो आहे? हुन चयो त असां न ॿुधायो आहे, पुलिस पाण ॿुधो आहे। असां पुलिस खे चयो त साईं हो त मञनि ई कोन था, तव्हां चयो था कमर सारे शम्स सारे ॿुधायो आहे। हुन चयो बाबा असां ख्वाब त ॾिठोसीं या असां मल्हाए कोन था, असां बसि जेको आहे सो ॾिठोसीं वसीम चोर आहे, हिनखे असां ॿुधंदासीं थी। आख़िरकार असां 4 भाइर रते दरे जा चङा मुड़ुस जेके बि आहे असां उन्हनि ॾे वियासीं। बाबा साहिब कमर सारे खे तव्हां चयो जेका बि तव्हांजी नीति पता असां ॾियण लाइ तयारु आहियूं। जिते बि फ़ैसिलो थींदो असां ते जेकॾहिं पाप पाणी जो पियो असां उहो बि भरण लाइ तयारु आहियूं। पर कमर सारे चयो मां जेको आहे सो तव्हां सां खा न कंदुमि, वञी पुलिस सां ॼाणियो। असां मजबूर 28 तारीख़ खां वठी असांजे भाउ खे पुलिस खणी आई। असां रोज़ु थाणे जा चकर हणूं त बाबा असांजे छोकिरे खे तव्हां छो ॿुधो आहे? तव्हां छा या जेका फ़रियाद आहे उहा तव्हां ज़ाहिर कयो। फ़रियाद बि ज़ाहिर न पिया कनि ऐं छोकिरे खे बि न पिया छॾनि। आख़िर मजबूरन अॼु असां सेशन कोर्ट मां पटिशन दाख़िल कईसीं, जेका मंझंदि 2 खां 3 बजे विच में हिते जज साहिबु थाणे ते छापो हुयो। उनखां पोइ हुननि फ़रियादी बि ज़ाहिर कयो ऐं छोकिरे खे चालान करे आहे। जीअं छोकिरे खे चालान करे आहे, बदमस्त राशि जेको आहे सो इमामदीन चांडियो SHO जेको चए थो मां ईमानदार आहियां, उनजी ईमानदारी हीअ ज़ाहिर आहे सॼे अवाम जे साम्हूं। हुन अची छोकिरे ते मशिरजी वियो, चयईं त मां तोखे चयुमि त तूं मूंसां डीलिंग कर, तूं जेको आहे सो जज ॾे छो वहीं? उनखां पोइ असांजे छोकिरे जी हीअ कंडीशन आहे जेका तव्हांजे साम्हूं आहे। असां अपील कंदासीं वज़ीर आला मुराद अली शाह खे, वज़ीर घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार खे, ऐं जेका अॼु असां सेशन जज वटि करे आया आहियूं ऐं उनखे बि असां अपील था कयूं त साईं असां हे क़ानूनी कार्यवाही कई आहे। हिन SHO जेको आहे पैसनि जे ख़ातिर असांजे छोकिरे सां हे ज़ुल्म कयो आहे। तव्हां कंडीशन ॾिसी सघो था, असां सां इंसाफ़ कयो। छा तशदुद कयो अथऊं साईं हुन सां बेहद तव्हां कंडीशन ॾिसी सघो था। SHO हुनजे मथां मशिरजी वियो त तूं मूंसां डीलिंग छो न कई, तूं छो वहीं SHO जेको आहे सेशन कोर्ट? उनखां पोइ तव्हांजे छोकिरे जी हे न सेशन कोर्ट जे हुकुम खे बि लताड़ियो आहे। हे छोकिरे जी कंडीशन तव्हां ॾिसी सघो था ऐं असां अपील कयूं था वसवारनि खे त असां इंसाफ़ कयो। कुझु ॾियार अॻ में मां पहिरियां बि हिते आयुमि, इन ई हवाले सां हिकिड़े खे मीराणीअ खे गिरफ़्तार कयूं। उनजी बि तशदुद में तबियत ख़राब थी वई हुई। वरी तव्हां ॾे हीअ ॻाल्हि फिरी आख़िरी मसइलो ख़तमु करें साईं हे जेके इन ज़ोरीअ मञाइण था चाहिनि, असां भाइरी तौर शहर जा 4 चङा बि उहे शायदि ईंदा। असां सभिनी ॾे वियासीं बाबा असां तव्हां नीत पत में हर ॻाल्हि में राज़ी आहियूं। जिते तव्हां चयो असांजे मथां पाप पाणी पियो असां फ़ैसिलो करण लाइ तयारु आहियूं। चई असां चोरी बासराईंदासीं पोइ हथ कढंदासीं। हे साईं SHO खां पैसा वठी करे असांजे छोकिरे खे ज़ोरीअ तशदुद कयो अथईं। हालांकि असां सेशन कोर्ट मां पटिशन कराई आहे, छापो बि जज आयो आहे, पोइ बि हिन SHO इहो मशिरजी करे असांजे भाउ जे लाइ चयो त तूं मूंसां डीलिंग छो न कई, तूं छो वहीं सेशन कोर्ट? उनखां पोइ असांजे भाउ जी हीअ कंडीशन आहे। हाणे लाड़काणे वधीक इलाज जे लाइ तव्हां वारिस पिया खणाए वञो या पुलिस बि गॾु अथव? साईं असां आया आहियूं त असांजे छोकिरे जी सीरियस कंडीशन आहे, असांखे ॾियो त असां छोकिरे जी जेको आहे सो इलाजु कराए सघूं। पुलिस चए थी असां न ॾींदासीं, हे ॾुआरी आहे, हे जेको आहे सो असां चयोसीं साईं अॼु सेशन कोर्ट जे बिले आहे, अॼु तव्हां रिमांड वठी आयो, हाणे त तव्हां भला ख़ुदा असां सां गॾिजी हलो, इलाजु असां था करायूं। पर साईं पुलिस जी जेको आहे सो ज़्यादती ॾिसो तव्हां पाण। असां तक़रीबन 3 कलाक थी विया आहिनि, 3 कलाक थी विया आहिनि, न पुलिस असांखे छॾे थी न ई हुननि असां सां राब्तो कयो आहे। असां सां इंसाफ़ कयो वञे। अदा हेड़ी पुलिस वाला हालत पे छोकरे जी बेगुनाह हो तो बेगुनाह सारे जी थी वया चोरी सारे जे दुकान ते मुलाजिम बैठल आ, जे करे मुलाजिम ते एतमाद ना है त उन वो मुलाजिम ने क्यों छवा
कुछ न एॾो अशर पुलिस मारी छोकिरे जो कयो आहे, छोकिरे जे सां अशर ऐसी जो हिम्मत न आहे। हिकिड़ी ॻाल्हि आहे शदी त 7 ॾींहं जॾहिं 7 ॾींहं अॻु हिन कुझु बि माना कुटींदो रहियो आहे हिनखे, जॾहिं असां अॼु कुछ न कुछ कयो आहे